अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार ख़बरों सां शेयर कंदा हलूं। मुल्क में मासी जिन हुकूमत का बेकाबू। पीटीआई जी हुकूमत वञण खां पोइ पीडीएम जी नई आयल हुकूमत में डॉलर डबल सेंचुरी हणी 75 सालनि जो रिकॉर्ड तोड़े छॾियो आहे। ग़रीब मज़दूर पोरे तबिको वधीक अज़ियतुनि में मुब्तला थी वियो आहे। खंड गिह अटे जा रेट आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। ग़रीब मज़दूर तबिको हिकु वेले जी मानी लाइ परेशान आहिनि। हुकुमरान सिर्फ़ु ठला दिलासा तोड़े सिखड़ा ऐलान करण में पूरा आहिनि। गॾोगॾु सरकारी मुलाज़िमनि जे पघारुनि में हर साल वाध कई वेंदी आहे, पर ग़रीब मज़दूर पीड़ियल तबिके जी मज़दूरी में का ख़ातिर का वाध न करण जे करे अॼु मज़दूर ग़रीब पीड़ियल तबिको अज़ियतुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। जॾहिं त पीडीएम जूं पार्टियूं हुकूमत में न हुजण करे अपोज़िशन में हुयूं, तॾहिं महांगाई जा नारा हणी हुकूमत खे किरायूं। अॼु जॾहिं उन्हनि जी पंहिंजी हुकूमत आहे त डॉलर डबल सेंचुरी मुकमल करे वरिती, पर हू अॼु बि उन अवधी निंड में सुता पिया आहिनि, जंहिंमें ग़रीब मज़दूर तबिको पीड़िजी रहियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ विज़िट करियो असांजी वेबसाइट मिशन वडी न्यूज़ नेटवर्क।